अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्यारा मुसलमान भाइरों, अज़ीज़ो दोस्तों, ही बाबरकत महीनो रबीउल अव्वल शरीफ़ जो महीनो, जंहिंमें सारे कायनात जो महबूब, नबियन जो सरदार, मदीने जो ताजदार, असां अवां सभिनी जे लाइ रहमत बणिजी मदनी मुख़्तार इन कायनात तशरीफ़ वठी आयो। तंहिंजे करे असां सभिनी मुसलमाननि जे मथां, हुज़ूर जे ग़ुलामनि जे मथां हक़ आहे त असां उन प्यारे महबूब जे आमद जी ख़ुशीअ में अल्लाह जो ज़िक्र बि कयूं, रब जो शुक्र बि अदा कयूं ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घणे खां घणो दुरूद शरीफ़ पढ़ूं, हबीबन करीमन जो घणे खां घणो ज़िक्र कयूं। अल्लाह तबारक व तआला सारे आलम खे हिन सैलाब जे मुसीबत खां रब्बुल आलमीन महफ़ूज़ फ़रमाईंदो। मदीने वारे जे सदक़े में रब्बुल आलमीन सारी उम्मत जा बेड़ा पार फ़रमाईंदो। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मुंहिंजो नालो नज़ीर अहमद ज़ाती उमला। जीअं त ही बाबरकात महीनो रबीउल अव्वल तमामु बाबरकात महीनो आहे, जंहिंमें असांजे आका नामदार मदीने वारे साईं जे आमद मुबारक आहे। असां तमामु मुसलमाननि खे, अहले इस्लाम खे हिन बाबरकात महीने जूं मुबारकबाद पेश कयूं था ऐं असां इहे मुसलमान भाइरनि खे गुज़ार कयूं था त हिन महीने में महबूब जी आमद जो महीनो आहे। इन में तमामु असां ख़ुशि थींदा आहियूं, ख़ुशीअ में महबूब जा मीलाद कंदा आहियूं ऐं जेको आहे सो हिन ते आका नामदार मदीने वारे ताजदार तमामु घणो दुरूद पढ़ूं, उन जा मीलाद कयूं। असां ते इहो जेको फ़र्ज़ु आहे, असां इहा फ़र्ज़ु सम्झी करे असां महबूब जा मीलाद मञंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त तमामु मुसलमान भाइरनि खे सभ खां पहिरीं हिन भलारे महीने जो लख लख मुबारकूं पेश कयूं था। महबूब जी सारी उम्मत, आकाए नामदार हुज़ूर ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी आमद जी बाबरकत महीने जी सभिनी मुसलमान भाइरनि खे लख लख वाधायूं। ही ख़ुशीअ जो पुरमौक़ियो ऐं महीनो भलारो हली रहियो आहे। अल्हम्दुलिल्लाह, असां ख़ुशि नसीब आहियूं जो अल्लाह साईं असांजी वरी हिन ज़िंदगीअ में ॿीहर रबीउल अव्वल असांखे नसीब कयो आहे ऐं इंशा अल्लाह ता क़यामत, बल्कि जेसीं ताईं रब साईं हयाती ॾिनी आहे, महबूब जा मीलाद थींदा रहंदा ऐं इंशा अल्लाह भरपूर महबूब जी असां इश्क जो सबूत ॾींदा रहंदासीं। वनऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना वमिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल्हु फला हादिय लहु। वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु। वनशहदु अन्न सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वइज़ यरफ़अु इब्राहीमुल क़वाइद मिनल बैति व इस्माईल रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। रब्बना वजअलना मुस्लिमैनि लक व मिन ज़ुर्रिय्यतिना उम्मतम मुस्लिमतन लक व अरिना मनासिकना
वतुब अलैना इन्नका अंतत-तव्वाबुर रहीम। रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिका वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत वयुज़क्कीहिम इन्नका अंतल अज़ीज़ुल हकीम। आमन्तु बिल्लाहि व सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुर रऊफुर रहीम। ला व रब्बिल अर्श, जिसको जो मिला उनसे मिला। बटती है कौनैन में निअमत रसूलुल्लाह की। सुना है आप हर आशिक के घर तशरीफ लाते हैं, मेरे घर में भी हो जाए चिरागा या रसूल अल्लाह। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम। सभई बुलंद आवाज़ सां सारी जमात सगोरी मिली करे हबीबन करीमन जे दरबार पुर अनवार में दुरूद जो नजरानो पेश कर रायो। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यदी या हबीब अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। हम्द ऐं सलात खां बाद वाजिबुल एहतराम ज़ी वक़ार उलमाए किराम बिरादरान इस्लाम, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे मिठड़े पाक कलाम क़ुरान करीम फ़ुरक़ान अज़ीम मां अवां मुहब्बत वारी प्यारी जमा सगोरीअ जे साम्हूं मूं आजिज़ा व नाचीज़ा क़ुरान जूं चंद आयतूं अवां जे साम्हूं तिलावत कयूं आहिनि। दुआ आहे त शाल अल्लाह तबारक व ताला मूंखे इन्हनि आयतुनि जी तिलावत, उन्हनि जी माना, उन्हनि जे मथां तशरीह अवां प्यारी जमा सगोरीअ जे साम्हूं बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं इहा बि दुआ घुरंदासीं त अल्लाह तबारक व ताला अॼोकी हीअ महफ़िल जो इनेक़ाद, महफ़िल में ख़र्च करण ऐं जंहिं बि दोस्त इहा महफ़िल सजाई आहे सारी जमायत मिली करे अल्लाह उन्हनि जे रिज़्क़ में रोज़ीअ में बरकतूं ऐं रहमतूं अता फ़रमाए। प्यारी जमात सगोरी ही महीनो रबीउल अव्वल शरीफ़ जो महीनो, ही महीनो रबीउन नूर जो महीनो, ही महीनो नबियन जे सरदार, मदीने जे ताजदार, अल्लाह जे प्यारे नबी, आख़िरी नबी जे पाक आमद ऐं तशरीफ़ आवरीअ जो ही बाबरकत महीनो आहे। हकीकत में त रमज़ान शरीफ़ जो महीनो जंहिंमें रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि
ऐं जंहिं महीने में अल्लाह जो पाक कलाम क़ुरान मजीद फ़ुरक़ान अज़ीम नाज़िल थियो आहे ऐं उन महीने में हिकिड़ी भलारी राति आहे जंहिंखे असां लैलतुल क़द्र चवंदा आहियूं। रमज़ान शरीफ़ जो महीनो वॾियुनि बरकतुनि ऐं रहमतुनि वारो महीनो आहे। पर प्यारी जमात सगोरी, जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला हीउ महीनो जंहिंमें महबूब जी तशरीफ़ आवरी थी, अल्लाह जा महबूब दुनिया जे मथां रब जे रहमत जो ककर बंजी करे काइनात ते तशरीफ़ वठी आया, जेकॾहिं मदीने वारा साईं न अचनि हा त इहे रमज़ान, इहे तरावीहूं, इहो क़ुरान जो नुज़ूल न थिए हा, हे मस्जिदूं असांखे न मिलनि हा, ही सुहिणियूं सूरतूं असांखे न मिलनि हा, हे सुहिणा आवाज़, हे क़ुरान जा हाफ़िज़, दीन जा आलिम इहे पैदा न थियनि हा। प्यारा दोस्तो, ही सॼो सदको ऐं सभु महिरबानी अल्लाह पंहिंजे मिठे महबूब मदीने वारे मीर जे करे असां अवां जे मथां फरमाई आहे। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। त पोइ ग़ुलाम जे मथां हक़ आहे त उन सुहिणे महबूब जे तशरीफ़ आवरीअ जो ज़िक्र करे पंहिंजे क़ल्ब खे, पंहिंजे घर खे मुअत्तर ऐं मुनव्वर करे हबीब करीमनि जे आमद ऐं अचण जे लाइ अल्लाह जा नबीअ रब जे दरबार में दुआऊं घुरंदा हुआ। जंहिंजे आमद जे लाइ अल्लाह जा नबी पिया दुआ घुरनि, चओ सुभान अल्लाह। जंहिंजे तशरीफ़ आवरीअ जे लाइ ख़ुदा जा नबी रब जे दरबार में अर्ज़ कनि, अल्लाह उनखे क़ुरान मजीद में बयान फरमायो आहे। अॼु उन महबूब जो ज़िक्र कंदासीं, महबूब जा मौजज़ा ॿुधंदासीं, महबूब जी तशरीफ़ आवरी ॿुधंदासीं त असां ई अवां जो महबूब, अम्मा आमिना जो लाल, मदीने जो ताजदार, यतीमनि जो यार, अड़ियनि जो आधार, मुख़्तार महबूब केॾे वॾे शान ऐं अज़मत ऐं मक़ाम वारो आहे। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ो त अवां जी ख़िदमत में मां अर्ज़ु कयां, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम अलैहि तस्लीमा। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल। याद कर तू मुझा महबूब, व इज़ खां पहिरियां उज़कुर महज़ूफ़ा, जिथे जिथे इज़ जो लफ़्ज़ आयो इन जाइ ते उज़कुर महज़ूफ़ा। अल्लाह फरमायो याद कर तू मुझा महबूब। अल्लाह पंहिंजे महबूब खे ॿुधाए पियो त महबूब तोखे अॻे ई इन ॻाल्हि जी ख़बर हुआ, तूं अॻे ई इन ॻाल्हि खां वाक़ुफ़ आहीं, पर तरीक़ो तकल्लुम जो आहे। अल्लाह फरमायो याद कर तूं मुझा महबूब। ॾाढियां चओ सुभान अल्लाह। माना इन मां मालूम थियो जेका अॻी ॻाल्हि थिए थी सा मदीने वारे खे अॻ में इन जी ख़बर आहे, तंहिंजे करे अल्लाह फरमायो यादि कर तूं महबूब हिन ॻाल्हि खे। उहा कहिड़ी ॻाल्हि आहे? अल्लाह तबारक व तआला फरमायो व इज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत व इस्माईल। मुझा महबूब जा वक़्त में मुझो प्यारो नबी हज़रत इब्राहीम ऐं हज़रत इस्माईल काबतुल्लाह जे दीवारुनि खे बुलंद पिया कनि,
बैतुल्ला शरीफ के आबाद पिया कनि, मां अल्लाह जे पाक बैत जी तामीर पिया कनि। हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह, हज़रत इस्माइल ज़बीहुल्लाह, भई अल्लाह जा नबी, हिकिड़ो नबी जंहिंजो लक़ब आहे खलीलुल्लाह, ॿिए जो लक़ब आहे ज़बीहुल्लाह। भई अल्लाह जे पाक बैत जी तामीर पिया कनि। हाणे अल्लाह जो पाक बैत तामीर थी वियो, ठही वियो। रब जे दरबार में अर्ज़ पिया कनि, मौला हे जबल जो इलाइक़ो, हे पथरीली इलाइक़ो, हिते को इंसान जी आबादी कान्हे का। मौला हिननि जबलनि में जिथे पाणी कोन्हे, जिथे को इंसान कोन्हे, मौला हिते तो हुकुम कयो त मां अल्लाह जो पाक बैत ठाहियो। हाणे असां तो रब जो पाक बैत ठाहे तैयार कयो आहे। मौला हाणे हिन खे आबाद केरु कंदो? दुआ पिया घुरनि भई अल्लाह जा नबी, रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम। मौला असांजी दुआ कबूल कर, असांजी इल्तिजा कबूल कर। बेशक तूं समीउ आ, ॿुधंदड़ आ, बेशक तूं इल्म वारो आ। तो रब खे ख़बर आ त असां तो अल्लाह जो पाक बैत बैतुल्ला शरीफ ठाहे तैयार कयो आहे। अल्लाह सभिनी खे उन अल्लाह जे पाक बैत जो दीदार नसीब फरमाए। प्यारा मुसलमान भाइरो अज़ीज़ो दोस्तो, अॻिते दुआ था घुरनि, रब्बना वजअलना मुस्लिमैन लक व मिन ज़ुर्रियतिना उम्मतम मुस्लिमतन लक व अरिना मनासिकना व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। मौला असां तो रब जा पक्का मुसलमान आहियूं। रब्बना वजअलना मुस्लिमैन लक, असांखे मुसलमाननि मां बनायो अथई। असांखे हिन ते हमेशगी करे बना। असांजे औलाद खे बि मुसलमानीअ जे मथां हलण जी तौफ़ीक़ अता फरमा। मौला बेशक तूं दुआऊं क़बूल करण वारो आ। हाणे आख़िर में दुआ था घुरनि त मौला तूं पंहिंजे पाक बैत खे कीअं आबाद कजा। हे मक्को कीअं आबाद थींदो, तो रब जो पाक बैत कीअं आबाद थींदो। अल्लाह जो प्यारो नबी हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह, हज़रत इस्माइल ज़बीहुल्लाह भई दुआ था घुरनि, रब्बना वबअस फीहिम रसूलन मिनहुम यतलू अलैहिम आयातिका व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व युज़क्कीहिम। रब्बना ए रब साजा वबअस फीहिम, हिननि मक्के वारनि में पंहिंजो शान वारो रसूल मोकुल। ॾाढा चओ सुभान अल्लाह। पर शान वारो रसूल, वबअस फीहिम रसूलन मिनहुम, इन्हनि मक्के वारनि माई इन्हनि में पंहिंजो शान वारो रसूल मोकुल। इन्हनि मक्के वारनि मां ई मोकुल, ऐं इन्हनि मक्के वारनि मां हुजे जेको महबूब दुनिया ते तशरीफ़ वठी अचे। यतलू अलैहिम आयातिका, इन्हनि जे मथां तो रब जे क़ुरान जूं आयतूं तिलावत करे। वयुअल्लिमुहुमुल किताब, इन्हनि खे किताब क़ुरान मजीद सेखारे। वल हिकमत, इन्हनि खे हिकमत सेखारे। वयुज़क्कीहिम, इन्हनि खे पाक बनाए। मौला ओ आख़िरी नबी मोकुल जा।